रहमतुल्लाहि व बरकातहू। वालेकुम अस्सलाम। यार हूँ तो असां तव्हां लाइ हिकिड़ा फ़नी कॉन्टेंट खणी ईंदा आहियूं, फ़नी वीडियोस खणी ईंदा आहियूं, पर अॼु जो जेको वीडियो आहे उहो असां हिकिड़ी नंढिड़ो सबक़ु ऐं नंढिड़ो मैसेज हिकिड़ो नसीहत तौरु तव्हांखे खणी आया आहियूं। त अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे ऐं असांजो वीडियो आहे उनजो उहो आहे वण हणो सिहत बचायो। सो सेव ट्रीज़ सेव लाइफ। सो गाइज़ जीअं त माना हूअं त असां इलाही वीडियोस बनाईंदा रहंदा आहियूं, पर अहिड़ा वीडियो यार इलाही घटि ईंदा आहिनि। ऐं अॼु जेको असांजो वीडियो आहे उन में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त वण जेके आहिनि उहे हणो ऐं वण जेके आहिनि उहे असांजी सिहत खे ऐं असांजे जेको माहौल आहे उनखे मतिलबु आलूदगी खां बचाईंदियूं आहिनि। ऐं ॿिया बि माना इलाही मसइला आहिनि जंहिंखां वण ऐं ॿूटा असांजी माना हिफ़ाज़त कंदा आहिनि। सो यार महिरबानी करे जेके माण्हू वण कटनि था या वण माना नथा हणनि या ॿूटा जेके आहिनि उन्हनि खे भञी था छॾनि, तो महिरबानी करे ईअं न कयो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त दुनिया जो वॾे में वॾो जेको जंगल आहे द एमेज़ॉन जंगल, उन जो जेको आहे न उहो दुनिया जो वॾे में वॾो जंगल आहे। उन जे करे पूरी दुनिया खे 20% ऑक्सीजन मिलंदी आहे, जंहिंजे करे हीअ दुनिया हले थी। ऐं तव्हां सम्झी सघो था त वणनि जो असांजी ज़िंदगी में केतिरो रोल आहे। तव्हांखे घुरिजे तव्हां वण कटियो न, बल्कि अञा वणनि खे वधायो ऐं तव्हां पंहिंजे घरनि में, तव्हां पंहिंजे माहौल में, तव्हां पंहिंजे स्कूल कॉलेजनि में वण पोखियो ऐं बाक़ाइदे हिननि खे मालिकी कयो हिननि जी पाणी वाणी जो। अगरि तव्हां किथे ॾिसो था पंहिंजे माहौल में, पंहिंजे पाड़े में तव्हां को ॿूटो ॾिसो था त ईअं त उनखे तव्हां पटे छॾियो सड़ियल जी तरह, त उनखे तव्हां पाणी ॾियो, उहो साओ थिए ऐं तव्हांखे इन मां ई ऑक्सीजन मिलंदी। असां वणनि खे पोखियूं था, वणनि खे को बि फ़ाइदो न आहे, उहे बेजान शइ आहिनि, उन्हनि मां फ़ाइदो असांखे ई मिलंदो इंसाननि खे। सो महिरबानी कयो थोरो ऐं असां अगरि वण हणूं था त वणनि जे करे असांखे साफ़ ऑक्सीजन मिले थी, जंहिंजे करे असां साहु खणी सघूं था। ऐं अगरि असां वण कटे छॾींदासीं त ऑक्सीजन में गंद किचिरो माना फैलिजी वेंदो ऐं उहो असां साहु खणंदासीं त असांजा फिफड़ जेके आहिनि उन्हनि ते उहो अटैक थींदो ऐं उहो असां लाइ इलाही नुक़सानकार आहे। बसि अॼु जो असांजो नंढिड़ो मैसेज हुयो, महिरबानी करे। ऐं असांखे उमेदु आहे त तव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। बसि अगरि तव्हांखे वीडियो वणियो त लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं हिनखे शेयर करे छॾियो। ज़िंदगी बचायो, वण पोखियो। सेव ट्रीज़ सेव लाइफ।